मफादन जे पोयां लगी यार प्यास हकीकी खुशियन का थी महरूम व्यास नसीबन में शायद मुलाकात ना नगर जी रुना से नगर जी खियास न पंहिंजे अकल का वतो कम असां परावन जे पोयां सदाई हलियास असां आसिरन में तरह जी वियास असां जो न थियो को न कंहिंजा थियासीं उहे अब्द कांदी थिया कीना आहिनि जिनी लाइ जीअर दुनिया में मुआस जिनी लाइ जीअर दुनिया में मुआस।